अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। उबाड़ो मां सज्जाद हुसैन जी ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जियां उबाड़ो लॻ रौंती जे भरपासे इलाइक़नि में कणिक जो फसल तैयार थी मार्केट में अचणु शुरू थी वियो आहे ऐं होॾां सरकारी ख़रीदार मर्कज़ खुलण बाद सरकारी मर्कज़ जो फूड इंस्पेक्टर अकबर अली फुलपोटो रौंती अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट पारां सरकारी मर्कज़ खोले छॾिया आहिनि जंहिंमें ज़मीनदार आसानीअ सां गवर्नमेंट रेट मुताबिक़ कणिक विकिरो करे सघनि था ऐं बारदानो आबादगारनि ज़मींदारनि खे मुफ़्त फ़राहम कयो वेंदो। होॾां रौंती जे आबादगारनि ज़मींदारनि फूड इंस्पेक्टर अकबर अली फुलपोटो खे यकीन दहानी ॾियारी ऐं चयो त कणिक सरकारी मर्कज़ में ॾिनी वेंदी ऐं फूड इंस्पेक्टर अकबर अली फुलपोटो संदसि उन्हनि जो शुक्रिया अदा कयो।